ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ आहे 22/2025। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे जो बाप ॿुधाईंदा आहिनि उहो ई ॿुधो, आसरी ॻाल्हियूं न ॿुधो। मत आसरी ॻाल्हियूं न ॿुधो, न चओ हियर नो इविल, सी नो इविल। प्रश्न आहे, तव्हां ॿारनि खे कहिड़ो निश्चय बाप द्वारा ई थियो आहे? उत्तर आहे, बाप तव्हांखे निश्चय कराईंदा आहिनि कि मां तव्हांजो बाप बि आहियां, टीचर बि आहियां, सतगुरु बि आहियां। तव्हां पुरुषारथ करो हिन स्मृति में रहण जो, परंतु माया तव्हांखे इहे ई भुलाईंदी आहे। माया असांखे इहे ई भुलाईंदी आहे। अज्ञान काल में माया जी ॻाल्हि न हूंदी आहे। ॿियो प्रश्न आहे, कहिड़ो चार्ट रखण में विशाल बुद्धि खपे? उत्तर आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे केतिरो समय यादि कयो, हिन चार्ट रखण में ॾाढी विशाल बुद्धि खपे। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे केतिरो समय यादि कयो, हिन चार्ट रखण में ॾाढी विशाल बुद्धि खपे। देही अभिमानी थी बाप खे यादि करो तॾहिं विक्रम विनाश थियनि। देही अभिमानी थी बाप खे यादि करो तॾहिं विक्रम विनाश थियनि। ओम शांति। स्टूडेंट ये सम्झियो कि टीचर आया आहिनि, इहे त ॿार ॼाणंदा आहिनि न, उहो बाप बि आहे, शिक्षक बि आहे, सुप्रीम सतगुरु बि आहे। ॿारनि की स्मृति में आहे, परंतु नंबरवार पुरुषारथ अनुसार। क़ाइदो चवंदो आहे, जॾहिं हिकु बार ॼाणे वठो कि टीचर अथवा बाप आहे, गुरु आहे, त पोइ भुलिजी न सघंदा आहियूं। परंतु हिते माया भुलाए ॾींदी आहे। अज्ञान काल में माया कॾहिं भुलाईंदी न आहे। ॿार कॾहिं भुली न सघंदो कि असांजो बाप आहे, उन्हनि जो इहो ऑक्यूपेशन आहे। ॿार खे ख़ुशी रहंदी आहे असां बाप जे धन जो मालिक आहियूं। बल ख़ुदि बि पढ़ंदा आहिनि, परंतु बाप जी प्रॉपर्टी त मिलंदी न, है न। बल ख़ुदि बि पढ़ंदा आहिनि, कमाईंदा आहिनि, लेकिन सोचंदा आहिनि न बाप जी प्रॉपर्टी त मिलंदी न। तव्हां राजयोग सिखो था, बाप द्वारा निश्चय थी वेंदो आहे। हाणे बाप जो आहे, बाप ई सदगति जो रास्तो ॿुधाइनि था न, हिन करे उहे सतगुरु बि आहिनि। इहे ॻाल्हियूं भुलिजणियूं न खपनि। जो बाप ॿुधाईंदा आहिनि उहो ई ॿुधणो खपे। असां बाप जी बाबा चवनि था कि बाप द्वारा निश्चय थियो आहे, असां बाप जा आहियूं। बाप ई सदगति जो रास्तो ॿुधाइनि था न, हिन करे बाबा सतगुरु बि आहिनि। इहे ॻाल्हियूं भुलिजणियूं न खपनि। जो बाप ॿुधाईंदा आहिनि उहो ई ॿुधणो आहे। इहे जो बंदरनि जो खिलौनो ॾेखारींदा आहिनि, हियर नो इविल, सी नो इविल, इहे मनुष्यनि जी ॻाल्हि आहे न, बंदर जे लाइ थोरी आहे। एक्चुअली मनुष्यनि जी सीरत बंदर जहिड़ी थी वई आहे, इन करे ईअं बंदर जो ॾेखारियो अथनि। बाप चवंदा आहिनि आसरी ॻाल्हियूं न चओ, न ॿुधो, न ॾिसो, हियर नो इविल। इहे ॻाल्हियूं बंदरनि खे, इहे पहिरियों बंदरनि खे ठाहींदा हुया, हाणे त मनुष्यनि जो ठाहींदा आहिनि। तव्हां वटि नलिनी जो ठहियलु उहा चित्र आहे न, त तव्हां बाप जी ग्लानी जी ॻाल्हियूं न ॿुधो। बाप चवंदा आहिनि मुंहिंजी केतिरी ग्लानी कंदा आहिनि। तव्हांखे मालूम आहे श्री कृष्ण जे भॻतनि जे अॻियां धूप जॻाईंदा आहिनि त राम जे भॻत नक बंदि करे वठंदा आहिनि। हिकु ॿ जी बदबू बि सुठी न लॻंदी आहे, आपस में जीअं दुश्मन आहिनि। हिकु ॿ जी ख़ुशबू बि सुठी न लॻंदी आहे। धूप जलाईंदासीं त ख़ुशबू थींदी न, आपस में जीअं दुश्मनी थी वेंदी आहे। हाणे तव्हां आहियो राम वंशी, दुनिया आहे सॼी रावण वंशी।
हिते धूप जी त ॻाल्हि ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाप खे सर्वव्यापी चइण सां छा गति थी वई आहे। ठिकर भितर में चइण सां ठिकर ॿुधी थी वेंदा आहिनि। त बेहद जो बाप जो तव्हांखे वरसो ॾींदा आहिनि हुननि जी केतिरी ग्लानी कंदा आहियो। ज्ञान त कोई में आहे न, उहो ज्ञान रतन न आहिनि परंतु पत्थर आहिनि। हाणे तव्हांखे बाप खे यादि करिणो पए। बाप चईंदा आहिनि मां जो आहियां जीअं आहियां यथार्थ रीति मूंखे कोई ॼाणंदो ई न आहे। ॿारनि में बि नंबरवार आहे। बाप खे यथार्थ रीति यादि करिणो आहे न, उहा बि एतिरी नंढी बिंदी आहे, उन्हनि में सॼो पाट भरियलु आहे बाबा में। बाबा खे यथार्थ रीति ॼाणे करे यादि करिणो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। भले असां ॿार आहियूं परंतु हीअं न की बाप जी आत्मा वॾी आहे असांजी नंढी आहे, न। भले बाप नॉलेजफुल आहे परंतु आत्मा कोई वॾी नंढी न थी सघंदी आहे। तव्हांजी आत्मा में बि नॉलेज रहंदी आहे परंतु नंबरवार। स्कूल में बि नंबरवार पास ईंदा आहिनि, ज़ीरो मार्क कोई ई न हूंदो आहे, कोई जी न हूंदी आहे, कुझु न कुझु मार्क्स वठी वठंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां जो आहियां इहे ज्ञान ॿुधाईंदो आहे, इहे प्रायलोप थी वेंदो आहे। पोइ चित्र आहिनि, शास्त्र बि ठहियलु आहिनि। बाप तव्हां आत्माउनि खे चईंदा आहिनि हीअ नो ईविल, सी नो ईविल। इहा आसरी दुनिया खे छा ॾिसणु, इहा छीछी दुनिया सां अखि बंदि करे वठणी खपे। हाणे आत्मा खे स्मृति आहे, हीअ पुराणी दुनिया आहे, हिन सां छा कनेक्शन रखिणो। आत्मा खे स्मृति आहे कि हिन दुनिया खे ॾिसंदे बि न ॾिसणो आहे, पंहिंजे शांतिधाम ऐं सुखधाम खे ई यादि करिणो आहे। आत्मा खे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे त इहे सिमरन करिणो आहे। भक्ति मार्ग में बि सवेरे उथी करे माला फेरंदा आहिनि। सवेरे जो मुहूर्त सुठो हूंदो आहे, ब्राह्मणनि जो मुहूर्त आहे न। ब्रह्मा भोजन जी बि महिमा आहे, ब्रह्म भोजन न ब्रह्मा भोजन। तव्हांखे बि ब्रह्मा कुमारी जे बदिले ब्रह्म कुमारी चई ॾींदा आहिनि, सम्झंदा न आहिनि। ब्रह्मा जा ॿार त ब्रह्मा कुमारियूं आहिनि। ब्रह्म त तत्व आहे, रहण जो ठिकानो आहे, उनजी छा महिमा थींदी। बाप ॿारनि खे उल्हाना ॾींदा आहिनि। ॿार तव्हां हिकु तरफ़ त पूजा कंदा आहियो, ॿियो तरफ़ पोइ ग्लानी कंदा आहियो, सभिनि जी ग्लानी कंदा आहियो। ग्लानी कंदे कंदे तमो प्रधान थी आहियो। तमो प्रधान बि ठहिणो ई आहे, चक्र रिपीट थींदो आहे न। जॾहिं कोई वॾो आदमी ईंदो आहे त उनखे चक्र ते सम्झाइणो आहे। इहे चक्र 5000 वर्ष जो ई आहे, इन्हनि जे मथां ॾाढी अटेंशन ॾियणो आहे। राति खां पोइ ॾींहुं ज़रूरु थियणो ई आहे। इहा थी न सघंदो कि राति खां पोइ ॾींहुं न थिए, राति खां पोइ ॾींहुं थियणु ज़रूरु आहे। इहा न थी सघंदो आहे कि राति खां पोइ ॾींहुं न थिए। कलयुग खां पोइ सतयुग ज़रूरु अचिणो आहे। उहो वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे त बाप सम्झाईंदा आहिनि मिठा मिठा ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे, पाठ वॼाईंदी आहे। इहे कंहिंखे बि पतो न आहे कि अगरि असां पाठधारी आहियूं त नाटक जे आदि मध्य अंत खे ज़रूरु ॼाणणो खपे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे त ड्रामा ई ठहिरियो न, सेकेंड बाय सेकेंड उहो ई रिपीट थींदो आहे जो पास्ट थियो। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई सम्झी न सघे। कम बुद्धि वारा हमेशह नापास ई थींदा आहिनि। पोइ टीचर बि छा करे सघंदी आहे। टीचर खे छा चईंदा कि कृपा व आशीर्वाद करो, इहे बि पढ़ाई आहे न। हिन गीता पाठशाला में स्वयं भगवान राजयोग सिखलाईंदा आहिनि, है न। हिन गीता पाठशाला में स्वयं
भगवान राजयोग सिखलाईंदा आहिनि। कलयुग खे बदिले करे सतयुग ज़रूरु अचिणो आहे। ड्रामा अनुसार बाप खे बि अचिणो आहे। बाप चईंदा आहिनि असां कल्प कल्प संगम युग ते ईंदा आहियूं। ॿियो कोई थोरी चई सघंदो कि असां सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाइण आया आहियूं। पंहिंजे खे शिवोहम चईंदा आहिनि। उन्हनि सां छा थियो? शिव बाबा त ईंदा ई आहिनि पढ़ाइण लाइ, सहज राजयोग सिखाइण लाइ। शिव बाबा ईंदा आहिनि त पढ़ाइण लाइ, सहज राजयोग सिखाइण लाइ। कोई बि साधु संत आदि खे शिव भॻवान न चई सघंदा आहियूं। इहे त ॾाढा चईंदा आहिनि असां कृष्ण आहियूं, असां लक्ष्मी नारायण आहियूं। हाणे किथे उहो श्री कृष्ण सतयुग जो प्रिंस, उहो कलयुग जो पतित, किथे कलयुगी पतित। ईअं थोरी चईंदा असां, ईअं थोरी चईंदा हिननि में भॻवानु आहे। तव्हां मंदरनि में वञी करे पुछी सघंदा, इहे सतयुग में राज्य कंदा हुया, पोइ काॾे विया? सतयुग खां पोइ त्रेता द्वापर कलयुग थियो। सतयुग में सूर्यवंशी राज्य, त्रेता में चंद्रवंशी, द्वापर में वैश्य, कलयुग में शूद्र। ये सभु नॉलेज तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे। एतिरा ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि, ज़रूरु प्रजापिता बि हूंदो न। पोइ ब्रह्मा द्वारा मनुष्य सृष्टि रचंदा आहिनि। क्रिएटर ब्रह्मा खे न चईंदासीं, उहो पोइ गॉड फादर आहे क्रिएटर। कीअं रचंदा आहिनि उहो त बाप सम्मुख ई वेही सम्झाईंदा आहिनि, है न। बाबा क्रिएट कीअं कंदा आहिनि उहो त, कीअं रचंदा आहिनि उहो त बाप सम्मुख अची करे ई सम्झाईंदा आहिनि। इहे शास्त्र त पोइ ठहिया, जीअं क्राइस्ट सम्झायो आहे उन्हनि जो बाइबल ठाहियो। बाद में वेही गायन कंदा आहिनि। सर्व जो सदगति दाता, सर्व जो लिबरेटर, पतित पावन हिकु बाप आहे। उन्हनि खे यादि कंदा आहिनि कि हे गॉड फादर रहम करो। फादर त हिकु हूंदो आहे न, इहे सॼे वर्ल्ड जो फादर आहे। मनुष्यनि खे पतो न आहे कि सर्व दुखनि सां लिबरेट करण वारो केरु। हाणे सृष्टि बि पुराणी आहे, मनुष्य बि पुराणा, तमो प्रधान आहे, है न। त बाबा सभिनि खे लिबरेट कंदा आहिनि। सर्व दुखनि सां लिबरेट करण वारो केरु आहे? सर्व दुखनि सां लिबरेट करण वारो सभी। हाणे सृष्टि बि पुराणी, मनुष्य बि पुराणा, तमो प्रधान आहिनि। इहा आहे ई आयरन एजेड वर्ल्ड। गोल्डन एज हुयो न, पोइ ज़रूरु हूंदो। इहो विनाश थी वेंदो, वर्ल्ड वार थींदी, अनेक कुदरती आपदायूं थींदियूं। समय त इहो ई आहे न। मनुष्य सृष्टि केतिरी वृद्धि खे पाई आहे, त इहो उहो ई समय हले थो जॾहिं सर्व जो सदगति दाता, लिबरेटर, पतित पावन अची करे पूरे वर्ल्ड खे पुराणी तमो प्रधान खां नई सतो प्रधान ठाहिण आया आहिनि। तव्हां त चईंदा आहियो भॻवानु आयल आहे। तव्हां भारत सभिनि खे चैलेंज ॾींदा आहियो कि ब्रह्मा द्वारा हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थिए थी। ड्रामा अनुसार सभु ॿुधंदा रहंदा आहिनि, दैवी गुण बि धारण कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां में कोई गुण न हुयो। नंबर 1 अवगुण आहे ही काम जो विकार, जो केतिरो हैरान कंदो आहे। माया जी कुश्ती हलंदी आहे न चाहींदे बि माया जा तूफ़ान किराए ॾींदा आहिनि। आयरन एज त आहे न, कारो मुंहुं करे ॾींदा आहिनि। सांवरो मुंहुं न चईंदासीं। श्री कृष्ण जे लाइ ॾेखारींदा आहिनि कि सर्प ॾसे त सांवरो थी वियो। इज़त रखण लाइ सांवरो चई छॾंदा आहिनि। कारो मुंहुं ॾेखारण सां इज़त हली वेंदी न। त दूर देश निराकारी देश सां मुसाफ़िर ईंदा आहिनि। आयरन एज दुनिया कारे शरीर में अची करे इन्हनि खे बि गोरो ठाहींदा आहिनि।
आयरन जे दुनिया कारे शरीर में अची करे इन्हनि खे बि गोरो ठाहींदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हांखे पोइ सतो प्रधान ठहिणो आहे, मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा ऐं तव्हां विष्णुपुरी जा मालिक ठही वेंदव। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं सम्झण जी आहिनि। बाबा रूप बि आहे, पसंदि बि आहे, तेजोमय बिंदी रूप आहे न, उन्हनि में ज्ञान बि आहे। नाम रूप सां न्यारो त न आहिनि, उन्हनि जो रूप छा आहे इहे दुनिया न ॼाणंदी आहे। बाप तव्हांखे सम्झाईंदा आहिनि, मूंखे बि आत्मा चईंदा आहिनि, सिर्फ़ु सुप्रीम आत्मा, मूंखे बि आत्मा चईंदा आहिनि, सिर्फ़ु सुप्रीम आत्मा, परमात्मा सो मिली करे थियो परमात्मा। बाप बि आहे, टीचर बि आहे, चईंदा बि आहिनि नॉलेजफुल, उहे सम्झंदा आहिनि नॉलेजफुल अर्थात सभिनि जे दिलनि खे ॼाणण वारा, है न, उहे सम्झंदा आहिनि नॉलेजफुल अर्थात सभिनि जे दिलनि खे ॼाणण वारा। बाबा नॉलेजफुल बि आहे अर्थात सभिनि जे दिलनि खे ॼाणण वारा, उहे ईअं सम्झंदा आहिनि। अगरि परमात्मा सर्वव्यापी आहे, हाणे बाबा थोरी सभिनि जे दिलनि खे वेही ॼाणंदा, त पोइ सभु नॉलेजफुल थी विया न, पोइ हुन हिक खे छो चईंदा आहिनि, है न। ईअं चई सघंदा आहियो कि अगरि भॻवानु नॉलेजफुल आहे, तव्हां में बि आहे, त तव्हां बि नॉलेजफुल थियणु खपो न, त पोइ हुन हिक खे ई छो चईंदा आहिनि नॉलेजफुल। मनुष्यनि जी केॾी तुच्छ बुद्धि आहे, ज्ञान जी ॻाल्हियुनि खे बिल्कुलु ई न सम्झंदा आहिनि। बाबा ज्ञान भक्ति जो कॉन्ट्रास्ट वेही ॿुधाईंदा आहिनि। पहिरियों आहे ज्ञान ॾींहुं सत्युग त्रेता, पोइ थींदी आहे कलयुग द्वापर कलयुग या राति। ज्ञान सां सदगति थींदी आहे। इहे राजयोग जो ज्ञान हठयोगी सम्झाए न सघनि, न गृहस्थी सम्झाए सघनि, छोजो उहे अपवित्र आहिनि न। हाणे राजयोग केरु सिखलाए, जो चईंदा आहिनि मामेकम यादि करो त विक्रम विनाश थियनि, है न। निवृत्ति मार्ग वारनि जो धर्म ई अलॻि आहे, उहो प्रवृत्ति मार्ग जो ज्ञान कीअं ॿुधाईंदा। हिते त सभु चईंदा आहिनि गॉड फादर इज़ ट्रुथ, बाप ई सच ॿुधाइण आया आहिनि। आत्मा खे बाबा जी स्मृति आई, इन करे असां बाप खे यादि कंदा आहियूं कि अची करे सची सची कथा ॿुधायो नर सां नारायण ठहिण जी। इहे तव्हांखे सत्यनारायण जी कथा ॿुधाईंदो आहे न। अॻियां तव्हां कूड़ी कथायूं ॿुधंदा आहियो, हाणे तव्हां सची सची ॿुधंदा आहियो। कूड़ी कथायूं ॿुधंदे ॿुधंदे कोई नारायण त ठही न सघंदो न, पोइ सत्यनारायण जी कथा कीअं थी सघंदी आहे, है न। कूड़ी कथायूं ॿुधंदे ॿुधंदे कोई नारायण त न थी सघंदो आहे, चईंदा आहिनि न सत्यनारायण जी कथा, लेकिन अञा ताईं त कोई नारायण न थियो, पोइ सत्यनारायण जी कथा कीअं थी सघंदी आहे। मनुष्य कंहिंखे नर सां नारायण ठाहे न सघे, बाप ई अची करे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। बाप ईंदा बि भारत में ई आहिनि, है न। मनुष्य नर सां नारायण ठाहे न सघनि, परंतु बाबा कॾहिं ईंदा आहिनि इहे सम्झंदा न आहिनि। शिव शंकर खे मिलाए करे कहानी ठाहे छॾी अथनि। शिव पुराण बि आहे, गीता चईंदा आहिनि श्री कृष्ण जी, पोइ शिव पुराण वॾो थी वियो न, है न। गीता चईंदा आहिनि श्री कृष्ण जी, पोइ त शिव पुराण वॾो थी वियो। वास्तव में नॉलेज त गीता में आहे न। भगवान वाच्य मनमना भव, शिव बाबा वॾा आहिनि त उन्हनि वटि उच्च ज्ञान हूंदो न, लेकिन गीता नॉलेज त गीता में आहे। इहे अक्षर गीता जे सवाइ ॿिए के शास्त्र में न थी सघंदा आहिनि। मनमना भव बाबा चवनि था।
ॻायल बि आहे सर्वशास्त्रमयी शिरोमणी गीता, श्रेष्ठ मत आहे ही भॻवान जी। पहिरियों इहो ॿुधाइणो खपे कि असां चईंदा आहियूं थोरे वर्ष जे अंदरि नई श्रेष्ठाचारी दुनिया स्थापना थी वेंदी। हाणे इहा भ्रष्टाचारी दुनिया आहे। श्रेष्ठाचारी दुनिया में केतिरा थोरा मनुष्य हूंदा न। हाणे त केतिरा ढेर मनुष्य आहिनि, उन्हनि जे लाइ विनाश साम्हूं खड़ो आहे। बाप राजयोग सिखलाइनि था न, वरसो बाप सां मिलंदो आहे, वरसो बाप सां मिलंदो आहे। मांगदा बि बाप सां ई आहिनि न। कोई खे धन जास्ती हूंदो, ॿार हूंदो, चईंदा भॻवानु ॾिनई, त भॻवानु हिकु थियो न, पोइ सभिनि में भॻवानु कीअं थी सघंदो। ऐं हिक खे ई छो ॾिनई, सभिनि में आहे त सभिनि में हुजिणो खपे न, है न। त हिन करे त सभु भॻवानु त हिकु ई आहे, त सभिनि में कीअं थी सघंदो आहे। हाणे आत्माउनि खे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो। आत्मा चईंदी आहे असांखे आत्माउनि खे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो। आत्मा चईंदी आहे असांखे परमात्मा ज्ञान ॾिनई, त पोइ असां भाइयुनि खे ॾींदा आहियूं। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे केतिरो समय यादि करे चार्ज रखण में ॾाढी विशाल बुद्धि खपे। देही अभिमानी थी बाप जी यादि में रहण सां कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदव। बाप ईंदा ई आहिनि सुख ॾियण, त ॿारनि खे बि सुख ॾियणो आहे, कॾहिं कंहिंखे दुख न ॾियणो आहे। बाप जी यादि में सभु भूत भॼी वेंदा। इहा ॾाढी गुप्त महिनत आहे। अच्छा, मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन आसिरी चीची दुनिया सां पंहिंजी अख बंदि करे वठणी आहे। हीअ पुराणी दुनिया आहे, हिन सां कोई कनेक्शन न रखिणो आहे। हिन खे ॾिसंदे हुए न ॾिसो। ॿियो आहे हिन बेहद ड्रामा में असां पार्टधारी आहियूं। हीअ सेकेंड बाय सेकेंड रिपीट थींदो रहंदो आहे। जो पास थियो उहो रिपीट थींदो। हीअ स्मृति में रखी हर ॻाल्हि में पास थियणो आहे, विशाल बुद्धि थियणो आहे। वरदान रियलिटी द्वारा रॉयल्टी जो प्रत्यक्ष रूप ॾेखारण वारा साक्षात्कार मूर्त हो। हाणे अहिड़ो समय ईंदो जॾहिं हर आत्मा प्रत्यक्ष रूप में पंहिंजी रियलिटी द्वारा रॉयल्टी जो साक्षात्कार कराईंदी। प्रत्यक्षता जे समय माला जे मणके जो नंबर ऐं भविष्य राज्य जो स्वरूप ॿई ही प्रत्यक्ष थींदा। हाणे जो रेस कंदे कंदे थोरो रीस जी धूल जो पर्दो चमकते हुए हीरे खे छिपाए ॾींदो आहे, अंत में इहो पर्दो हटी वेंदो। पोइ छिपे हुए हीरा पंहिंजे प्रत्यक्ष संपन्न स्वरूप में ईंदा। रॉयल फैमिली हाणे खां पंहिंजी रॉयल्टी ॾेखारींदी, अर्थात पंहिंजे भविष्य पद खे स्पष्ट कंदी। इन करे रियलिटी द्वारा रॉयल्टी जो साक्षात्कार करायो। स्लोगन आहे कहिड़ी विधि सां व्यर्थ खे समाप्त करे समर्थ खे इमर्श करो। अव्यक्त इशारो एकांत प्रिय ठहो, एकता एकाग्रता खे अपनायो। स्वयं जो कल्याण करण लाइ व स्वयं खे परिवर्तन करण जे लाइ विशेष एकांतवासी अंतर्मुखी ठहो। नॉलेजफुल आहियो लेकिन पावरफुल ठहो। हर ॻाल्हि जे अनुभवी में स्वयं खे संपन्न ठाहियो। कंहिंजो ॿार आहे, छा प्राप्ति आहे, हिन पहिरों पाठ जे अनुभवी मूर्त ठहो। एकता एकाग्रता खे अपनायो त सहज माया जी थी वेंदासीं। त विशेष एकांतवासी अंतर्मुखी ठहो। नॉलेजफुल सां गॾु पावरफुल ठहो। हर ॻाल्हि जे अनुभवी ठहो। पहिरियों पाठ कंहिंजो ॿार आहियां, छा प्राप्ति आहे, इन
पेरो पाठ जे अनुभवी मूर्त ठहो। एकाग्रता एकता खे अपनायो त सहज माया जी थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।